अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों मैं खलील अहमद कुरैशी अवानी सिरा मुझे यूट्यूब चैनल खलील मसलो। दोस्तों अॼु की पंहिंजी वीडियो में असांजे बिज़नेस के बारे में ॻाल्हि कंदासीं। उहो आहे गेस्ट हाउस जो बिज़नेस। त गेस्ट हाउस जो बिज़नेस करे स्टार्ट करणु चाहे त उहो कीअं स्टार्ट कंदो, छा प्रोसी छा माना कहिड़ी शइ कहिड़ो तरीक़ो अपनाईंदो त सक्सेस मिलंदो, छा ज़रूरी आहे, ऐं काफ़ी ॻाल्हियूं असां हिन पंहिंजी वीडियो में डिस्कस कंदासीं। तव्हां रुगो हिन वीडियो के बराए महिरबानी एंड ताईं ॾिसिजो। दोस्तों गेस्ट हाउस शुरू करण लाइ जेका सभ खां पहिरीं जेका शइ असांखे खपे थी उहो असांखे हिकिड़ो हाउस थो खपे, घर थो खपे। घर उहो 5 बेड ते मुश्तमिल हुजे, 6 बेडरूम ते मुश्तमिल हुजे, मिनिमम एतिरो हुजे। पर छो त जेतिरो तव्हांजो गेस्ट हाउस जा जेका तव्हांजा रूम्स वधंदा वेंदा तव्हांजो जेको मार्जिन तव्हांजो वधंदो वेंदो। इहो ईअं मिसाल तव्हांजो हिकिड़ो 5 बेड जो तव्हांजो हिकिड़ो आहे गेस्ट हाउस आहे, उन में तव्हांजा 5 बेड आहिनि, ठीकु आहे। तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि रिसेप्शन उते रिसेप्शन ते हमरा जेको बीठल हूंदो उहो हूंदो, ऐं वरी जेकॾहिं उते ई तव्हां 10 जेको आहे सो कमरे जो गेस्ट हाउस रिसेप्शन ते जेको हिकिड़ो हूंदो उहा तव्हां हिकिड़ी हूंदो न तव्हांजो काउंटर, या तव्हांजा 2-2 3 हूंदा, हिकिड़ो ई हूंदो हमरा, उहो हिकिड़ो ई हूंदो। तव्हांजो इहो छा थियो, तव्हांजो मार्जिन थोरो तव्हांजो वधियो। ॻाल्हि सम्झ में अचे थी तव्हांजी मुंहिंजी? त इहो हिन में हिकिड़ो तरीक़ो आहे। हिन लाइ जेको असांखे खपे थो मिनिमम उहो 5 खां 6 बेड जो हिकिड़ो रूम गेस्ट हाउस जे लाइ हिकिड़ो हाउस असांखे खपे थो। हाउस जी लोकेशन इंपॉर्टेंट आहे। हिन में लोकेशन जेको आहे मैटर थी करे कमु। लोकेशन उहा हुजे जिते माना की हर सहूलियत हुजे, माना की हेठि लहे त माण्हू फूड स्ट्रीट वेझो हुजे, त जेको आहे ॿियूं जेके माना एंटरटेनमेंट प्लेसिस वेझो हुजनि, ओड़ी हिते माना एरिया असांखे खपे थी। इहो ख़ासि करे बिज़नेस जेको आहे जिन इलाइक़नि में टूरिज़म घणो हूंदो आहे उते इहो कामयाबु थींदो। मसलन जेको आहे तव्हांजो कश्मीर थियो या नारायण कागान थियो, इहे इलाइक़ा थिया, या कराची थियो, अहिड़नि इलाइक़नि में इहे जेको आहे बिज़नेस कामयाबु थींदो आहे। तव्हांखे उन लाइ हिकिड़ो तव्हां गेस्ट हाउस कयो। रेंट मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हूंदो आहे, ऐं उन हिसाब सां तव्हांजो जेको चार्जिस हूंदा आहिनि उहे बि हूंदा आहिनि। तव्हां हथु कयो, ठीकु आहे। उन में तव्हांखे छा आहे करिणो, तव्हांखे हुन में फर्नीचर रखिणो आहे। फर्नीचर तव्हां यूज़ बि वठी सघो था, तव्हां जेको आहे ऑइलेक्स तां वठो या ॿियो तव्हां मार्केट में वठो, पर फर्नीचर तव्हांजो सुठो हुजे। मसलन तव्हां यूज़ वठो था त हुनखे पॉलिश वग़ैरह कराए ईअं कराए ॼणो न्यू लुक ॾिए, ॼणो न्यू फर्नीचर आहे ईअं हुजे उहो। तव्हां उहो हथु कयो। तव्हांजो AC वग़ैरह तव्हांखे हणाइणा आहिनि पंहिंजे कमरनि में, उहो डिपेंड थो करे तव्हांजो ख़र्चु जेको इन्वेस्टमेंट उहो तव्हां केतिरी जेको आहे तव्हांजा रूम्स केतिरा आहिनि हिकु त, ॿियो त तव्हां हुन में फर्नीचर कहिड़ो था विझो। फर्नीचर हाणे मिसाल नए में अगरि असांजो बेडरूम सेट में त नओं जेको आहे तव्हांखे लख में मिली वेंदो, बेडरूम सेट तव्हांखे 80-90 हज़ार में मिली वेंदो, तव्हांखे 1.5 लख में मिली वेंदो। त उहो रेट जेको आहे वेरी थो करे क्वालिटी ते। AC तव्हां AC में अचूं त AC ते कंपनियूं डिफरेंट आहिनि, डिफरेंट रेट आहिनि, टन जी वठो, 2 टन जी वठो, 1.5 जी वठो, उहो अलॻि आहे। सो ईअं ई माना के जेको आहे डिफरेंस पैदा थिए थो। उहो तव्हां जेको तव्हां मटीरियल वठो था उन हिसाब सां तव्हांखे कैलकुलेट करिणो पवंदो, सही आहे। हाणे ॻाल्हि अचे थी त हिन में ऑक्यूपेंसी रेट छा हूंदो। ऑक्यूपेंसी रेट जेको एवरेज जेको निकितल आहे त उहो 60 खां 50%, 60 खां 50 सैकड़ो जेको आहे ऑक्यूपेंसी रेट हूंदो आहे हिन बिज़नेस में। हाणे वरी ॿी ॻाल्हि इहा ईंदी त मार्जिन केतिरो आहे। प्रॉफिट मार्जिन हिन में जेको एवरेज निकितो आहे उहो 50% आहे, पर वधीक उहो तव्हांजे पाण ते डिपेंड करे। मिसाल रिसेप्शन ते तव्हां माण्हू न बीहारियो था, उहो पाण तव्हां कमु कयो, मैनेजर तव्हां न हायर कयो, उहो बि मैनेजर तव्हां पाण कयो। तव्हां अपसेलिंग्स बि करे सघो था। मिसाल तव्हांखे हिकिड़ो मिसाल अचे त थो न, माण्हू आयो हुनखे तव्हां चयो असां जेको आहे पंहिंजो तव्हांखे लंच बि असां था प्रोवाइड कयूं, डिनर बि असां था कयूं, ब्रेकफास्ट बि असां था प्रोवाइड कयूं, उनजा तव्हां चार्जिस वठो। तव्हां हुनखे मिसाल वञे थो टूरिस्ट आहे वञे थो घुमण, त तव्हांखे उनखे तव्हां गाॾी जी सहूलियत, तव्हां ट्रांसपोर्टेशन तव्हां पाण प्रोवाइड कयो, उन में तव्हांखे बचत थींदी। ऐं ईअं ई खोड़ तरीक़ा आहिनि, तव्हां अपनाए जेको आहे तव्हां पंहिंजो प्रॉफिट तव्हां हासिलु करे सघो था। हाणे वरी ॿी ॻाल्हि इहा थी अचे त गेस्ट आणजनि किथां। गेस्ट आणजनि किथां उहो मां तव्हांखे हिकु त पहिरीं तव्हांखे अवल ॻाल्हि कई स्टार्टिंग में ई त लोकेशन तव्हांजो मैटर थो करे। तव्हांजो मां चवंदुसि त 80% तव्हांजो लोकेशन थी मैटर करे। लोकेशन तव्हांजी सुठी हुजे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ सोशल मीडिया द्वारा तव्हां मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स आहिनि पंहिंजी मार्केटिंग लाइ। तव्हां Airbnb ते तव्हां जेको पंहिंजो रजिस्टर करे सघो था, तव्हां bookme.pk ते रजिस्टर करे सघो था, तव्हां OLX ते रजिस्टर करे सघो था पंहिंजो गेस्ट हाउस, या उन खां तव्हां फेसबुक पेज ठाहे सघो था, तव्हां लिंक्डइन ते इंस्टाग्राम ते पंहिंजा पेजिस ठाहे सघो था, उतां तव्हां पंहिंजी मार्केट करे सघो था। त
इन तरीक़नि सां तव्हां पंहिंजो हिकिड़ो सुठो बिज़नेस हलाए सघो था। हे जेकॾहिं केरु साइड बिज़नेस करणु चाहे उहो बि करे सघे थो। हिन में हाणे ॻाल्हि इहा ईंदी दादा, हाउस पंहिंजो हुजे, हाउस तव्हां रेंट ते बि वठी सघो था। रेंट ते तव्हां वठंदो त रेंट पे करिणो पवंदो, पर उन में तव्हांखे मालिक सां एग्रीमेंट करण में तव्हां लिखिणो पवंदो अथव असां हिन पर्पज़ लाइ रेंट ते हाउस वठूं था, पंहिंजे रिहाइश पर्पज़ लाइ न आहे, हिन पर्पज़ लाइ आहे। ऐं उहे माण्हू जेको आहे ख़ासि करे उन्हनि माण्हुनि लाइ कारोबार सुठो रहंदो जेके पंहिंजी प्रॉपर्टी मां वधीक रेंट जेको आहे जनरेट करणु चाहिनि था, त उहे बि जेको आहे हिन में पंहिंजे हाउस खे जेको पंहिंजी प्रॉपर्टी हिन जी जेको रेंट ते ॾिनल आहे उन कन्वर्ट करे सघंदा। थोरी हिन में खसारो थींदो, थोरी तव्हांखे महिनत करणी पवंदी, पर तव्हांजी हिकु त प्रॉपर्टी तव्हांजी सिक्योर रहंदी। ॿियो त तव्हांजो जेको आहे तव्हांजो रिटर्न तव्हांजो वधीक जनरेट थींदो उन प्रॉपर्टी मां। बाक़ी हाणे एयरबीएनबी छा आहे? एयरबीएनबी जेको आहे हिकिड़ी आहे, हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं तां जेको आहे तव्हांजा फॉरेन जा जेके गेस्ट आहिनि उहे ऑनलाइन तव्हांजी बुकिंग थींदी आहे। तव्हां जेको आहे ज़रूरी न आहे त जेकॾहिं तव्हां गेस्ट हाउस आहे, अगरि केरु चाहे त पंहिंजो हिकिड़ो घर जो हिकिड़ो पोर्शन या को फ्लैट वग़ैरह बि एयरबीएनबी ते हणी सघे थो। हे जेको आहे हिकु सुठो बिज़नेस आहे, हिकु बहितरीनु कारोबार आहे। जेकॾहिं केरु करणु चाहे त उहो करे सघे थो। तो हे ही मुझे वीडियो अगर पसंद आई लाइक कयो, कमेंट पंहिंजी राय ज़रूर कजो। चैनल खे सब्सक्राइब न कयो तो सब्सक्राइब कयो, बेल आइकन ते दबायो। पंहिंजो ख्याल रखियो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम।